उनमें सबा कमर हुई, एहसन खान हुयो, वर्ल्ड लेवल ते वही, मेलन में वही, इंटरनेशनल फिल्म हुई। हिन महिल ताईं मां इंटरनेशनल लेवल ते न पहुची सघियो आहियां। मुंहिंजे नसीब में सिराज अलक सूमरे जो ड्रामो फिल्म हुई मूमल राणो, वाह, जेको कंहिं गैर मुल्क जी हुई त उहा मूं कई। उनमें सबा कमर हुई, एहसन खान हुयो, ॿिया असांजा सिंधी बि अदाकार। ये हैदराबाद में रिकॉर्डिंग थी? जी, हैदराबाद मुखी हॉल जे अंदरि थी। ओके, मुखी हाउस आहे जेको, जी जी जी, मुखी हाउस में थी, तमामु वॾो मुखी हाउस आहे। और वर्ल्ड लेवल ते वही, मेलन में वही, इंटरनेशनल फिल्म हुई। जी हाँ जी। त मूं उन ॾींहुं जो 2 शुक्राने जा नफ़िल पढ़िया त शुक्र अल्हम्दुलिल्लाह त मां पंहिंजे उस्तादनि खे लजारो कोन कयो, माशाअल्लाह, मां इंटरनेशनल एक्टरनि में शामिल थी वियो। बिल्कुल बिल्कुल। अच्छा, जेकॾहिं इहो न हुजे हा न त मूंखे सॼी ज़िंदगी हिकिड़ो पछताव रहे हा त मां एॾनि वॾनि महा माण्हुनि जो शागिर्द जिन मूंखे सेखारियो, हिन महिल ताईं मां इंटरनेशनल लेवल ते न पहुची सघियो आहे। तव्हांजी महिनतूं न, तव्हांजी पर पहुची वियुसि, रब मूंखे पहुचायो। रही ॻाल्हि अमर जलील साहब जी, मां अॼु ॾींहं ताईं बिलीव कयो, मां सोचींदो आहे त हेॾो वॾो अज़ीम माण्हू, हेॾो वॾो लेखक, हेॾो वॾो मुक़रर, कीअं मां हुनजो महबूब आहे। मूंखे अञा त यकीन कंदो ज़हन में। असल में जॾहिं जलील साहब पंहिंजी शार्ट स्टोरी लिखी अरोड़ो जो मस्त, त हुनखे कतन असद खान कुरैशी यादि न हो। वो 50-100 साल 70 साल पुराणी हुन कहाणी लिखी ऐं उन खां पोइ हुन तव्हांजा 2-3 ड्रामा ॾिठा, जंहिंमें हिकिड़ो त सदोरो धाड़ेल दुबड़ ऐं हिकिड़ो दरिया पार। जॾहिं हिन इहे 2 शयूं ॾिठियूं जलील साहब, पोइ हिन खे उन में पंहिंजो मस्तु नज़र आयो। मूंखे चयो आई, मूंखे जॾहिं तव्हां असद घोड़े ते ईंदा हो, पटको ॿधल हूंदो आहे, त मूंखे ईअं लॻंदो आहे त सिंध जो को जोधो जवान थो अचे, प्योर सिंधी, पटको ॿधल, ऐं उहो घोड़े ते, जंहिं दौर में मतिलबु मोटरूं न हुयूं या इहे गाॾियूं न हुयूं, माण्हुनि जी सुवारी जो इहो ई हिकिड़ो ज़रियो हो घोड़ो। त मूंखे त लॻे पियो त कमाल आहे माण्हू आहे। पर साईं खे मां उन दौर खां सुञाणींदो जॾहिं साईं कराची यूनिवर्सिटी जे तरफ़ां क्रिकेट खेॾंदा हुआ। जी हाँ। त मुंहिंजी वाक़फ़ियत साईं सां तॾहिं खां वठी हुई। माशाअल्लाह, अलेक सलेक त हुई मुंहिंजी, माशाअल्लाह। पर ही जेके तव्हां ॻाल्हियूं ॿुधायूं त इन जे लाइ त मां अॼु बि यकीन कंदो त मां अलाह जो जेतिरो बि शुक्र कयां न त घटि आहे, माशाअल्लाह, बिल्कुलु घटि आहे। माशाअल्लाह। अच्छा, असद खान कुरैशी, हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधाए जेका अक्सर मुंहिंजे दिलि दिमाग़ में ईंदी आहे, त कॾहिं असद मिलियो त मां उन खां ज़रूरु पुछंदुसि। सदोरो धाड़ेल सभु थींदा आहिनि। प्रोग्राम शतरंज जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।